जी बिल्कुल इन टाइम असां सिंध हाई कोर्ट में मौजूद आहियूं, जिते सिंध हाई कोर्ट बार एसोसिएशन जूं जेके चूंडियूं आहिनि उहे अॼु थी रहियूं आहिनि। अॼु ॾे त सिंध हाई कोर्ट बार एसोसिएशन जूं जेके जनरल इलेक्शन अॼु उहे थी रहियूं आहिनि। इन हवाले सां जेके सदारती सीट ते उम्मीदवार आहिनि उहे टे आहिनि, जंहिंमें जेको आहे सदारती सीट ते जेको आहे बैरिस्टर सरफराज़ महतलो ऐं हसीस जमाली जे विच में मुक़ाबिलो जारी आहे। जॾहिं त नायब सदर जे उहिदे ते जेको आहे एहतशामुल हक़ शौकत शेख समेत जेके 8 उम्मीदवार आहिनि उहे मैदान ते लथल आहिनि। उन सां गॾोगॾु सेक्रेटरी जी ॻाल्हि कजे त सेक्रेटरी जे उहिदे ते जेके 3 उम्मीदवार आहिनि उहे मैदान में लथल आहिनि, जंहिंमें फरीदा मंगरियो, बैरिस्टर इमरान मिठियाणी ऐं मिर्ज़ा सरफराज़ शामिल आहिनि। जॾहिं त जेको आहे इन हवाले सां ख़ज़ानची जे उहिदे जी ॻाल्हि कजे त ख़ज़ानची जे उहिदे ते बि 2 उम्मीदवार मैदान ते लथल आहिनि, जंहिंमें जेको आहे लियाकत अली ऐं नेमतुल्ला शाह जे विच में मुक़ाबिलो नज़र पियो अचे। ऐं इन हवाले सां जेको आहे एज़ाज़ी एडिशनल जॉइंट सेक्रेटरी जे उहिदे ते बि जेको आहे 3 उम्मीदवार लथल आहिनि, जिन्हनि जे विच में बि सख़्तु मुक़ाबिलो पियो नज़र अचे। जॾहिं त मेंबर मैनेजिंग कमेटी जे हवाले सां जेके 8 सीटां आहिनि उन्हनि ते 28 उम्मीदवारनि जे विच में मुक़ाबिलो हिन टाइम जारी आहे। जॾहिं त इलेक्शन कमीशन जी ख़िदमत जे हवाले सां बैरिस्टर ज़ुल्फ़कार अली जलबानी जेको आहे उहो अदा करे रहियो आहे। इन हवाले सां जेके इलेक्शन आहिनि उहे सुबुह 7 बजे खां उन्हनि जो जेको वोटिंग जो अमल आहे उहो शुरू थी चुको आहे, जेको बिना कंहिं वक़फ़े जे शाम जो 5 बजे ताईं जारी रहंदो। 5 बजे जीअं ई वोटिंग जो टाइम ख़तम थी वेंदो त जेको ॻणप जो सिलसिलो आहे उहो शुरू थी वेंदो। हिन टाइम कराची बार एसोसिएशन जूं जेके चूंडियूं आहिनि उहे जारी आहिनि। जी।